अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अॼु का इन्फॉर्मेशन आयो आहे आहे सिंध यूनिवर्सिटी में जेको आहे अॼु खां मरहलेवार एंट्री टेस्ट शुरू थी वई आहे। एंट्री टेस्ट जे पहिरें मरहले जी अॼु पहिरीं टेस्ट हुई जंहिंमें लॻभॻि 5868 शागिर्दनि हिसो वरितो, जंहिंमें 2028 शागिर्दयाणियुनि हिसो वरितो। उन्हनि शागिर्दनि जी एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट जेको आहे सिंध यूनिवर्सिटी इशू करे छॾी आहे। ऐं जेको आहे उहा एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट किथां चेक थींदी अचो त ॾिसूं था हिन वीडियो जे ज़रिए ते एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट असां किथे चेक करे था सघूं। सभिनी खां पहिरियां तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी टेस्टिंग सेंटर जी वेबसाइट ते वेंदो, जंहिंजी लिंक आहे SUTC सिंध यूनिवर्सिटी टेस्टिंग सेंटर .usin.edu.pk। जीअं ई तव्हां वेबसाइट ते वेंदव त हिते ई तव्हांखे रिज़ल्ट्स जो कॉलम शो करे पियो। तव्हां रिज़ल्ट में अची पोइ हिते ई लिखियल आहे चूज़, हितां तव्हां सिलेक्ट कंदव। हाणे हीअ ॾिसो तव्हां सिलेक्ट कंदव त हिते लिखियल अचे थो प्री एंट्री टेस्ट फॉर द एडमिशन टू द बैचलर डिग्री मॉर्निंग प्रोग्राम 2022। जेको मॉर्निंग 2022 जी डे 1 जी रिज़ल्ट जेका आहे, जेका 3 अक्टूबर ते थी हुई, उन जी रिज़ल्ट ऑन एयर थी वई आहे। तव्हां हिन खे क्लिक कंदव ऐं जेको तव्हांजी स्लिप ते सीट नंबर आहे तव्हां उहो सीट नंबर लिखंदव। मां सीट नंबर थो लिखां। हाणे हीअ ॾिसो रिज़ल्ट अचे पई, हीअ रिज़ल्ट शो थी वई आहे। ईअं तव्हांखे पंहिंजी रिज़ल्ट शो थी वेंदी। हीअ ॾिसो हिते ई सीट नंबर, नेम, फादर नेम, सरनेम, डिसिप्लिन, टेस्ट, आउट ऑफ स्कोर, हिते तव्हांजो स्कोर शो थींदो ऐं परसेंटेज केतिरी परसेंटेज आई आहे। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट कीअं चेक कजे। वधीक हिननि करंट इंफॉर्मेशन जे लाइ असांजे चैनल खे ॾिसंदा रहो ऐं असांजी वीडियोज़ खे लाइक कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।